मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं तबलीग जमात वारा वञी करे काफ़रनि खे तबलीग कनि, मुसलमाननि खे तबलीग छो था कनि? तबलीग जमात वारा साईं काफ़रनि खे उन टाइम तबलीग कंदा, तबलीग जमात वारा काफ़रनि खे मुसलसल रेगुलर उन टाइम तबलीग कंदा जंहिं टाइम तव्हां शदात कोड वारा सिधा थी वञो। तव्हां शदात कोड वारा, मां तव्हां सां हिकिड़ो यकीन करे वाइदो थो कयां, अॼु ये ॻाल्हि रिकॉर्ड थिए थी, मां तव्हां सां वाइदो कयां थो, तबलीग वारनि खे असां हिते शदात कोट में बि न छॾींदासीं, उन ॾींहुं हिन मस्जिद में बि तबलीग वारनि उन ॾींहुं न छॾींदासीं जंहिं ॾींहुं शदात कोट मां शराब ख़तमु थी वञे, जंहिं ॾींहुं शदात कोट मां ज़िना ख़तमु थी वञे, जंहिं ॾींहुं शदात कोट मां धाड़ो ख़तमु थी वञे, जंहिं ॾींहुं शदात कोट मां क़तल ख़तमु थी वञे, बदमाशी ख़तमु थी वञे, बेहयाई ख़तमु थी वञे, ॿ नंबरी ख़तमु थी वञे, धोखेबाज़ी ख़तमु थी वञे, तमामु जेको आहे शदात कोट वारा नमाज़ जा पाबंद थी वञनि, रोज़नि जा पाबंद थी वञनि, यानी क़ुर जे 100% उनजे मथां अमल कनि, उन तबलीग वारनि जी हक़ीक़त में मां चवंदुमि शदात कोट में ज़रूरत न आहे। हे कहिड़ी ॻाल्हि आहे तबलीग वारनि खे जेको वञी करे काफ़रनि खे जेको तबलीग कयो? तबलीग वारनि जो कमु कहिड़ो आहे? तव्हां मुस्लमान सिधा थियो, तव्हां मुस्लमान सिधा थियो, पंहिंजे दीन ते मज़बूत थियो, तबलीग वारा पाण ई न ईंदा हिते, तबलीग वारा न ईंदा। तबलीग वारनि खे एतिरो मथे में सूर थोरी आहे त शदात कोट में सभु नेक हुजनि, तव्हांखे नेकनि खे अची करे दावत ॾियनि, पर तव्हां में फॉल्ट पियल आहे, हर हिकु शहर में फॉल्ट पियल आहे, इन जे करे ग़रीब चपे चपे ते अचनि था, हर हिकु मौक़े ते वाइज़ो नसीहत करणु अचनि था। हाणे लेबुल ग़रीब तबलीग वारनि जे मथां तबलीग वारा वञी करे काफ़रनि खे तबलीग कनि, तव्हांखे ख़बर न आहे, नंढे शहर में रहूं था, हा साईं, नंढे हिकिड़े शदात कोट में रहूं था, तबलीग वारा जेके आहिनि न अलाए केतिरनि काफ़रनि खे मुस्लमान बणाए चुका आहिनि। हाणे असां रहूं कुल मुस्लिम अला में, ऐं सॼो हुकुम जेको लॻायूं पूरी दुनिया जे मथां, दुनिया किथे निकिता आहियो तव्हां, किथे निकिता आहियो? तबलीग जो कमु जेको ॿाहिरि मुल्कनि में हले थो न, ओतिरो असांजे ज़हन में बि न आहे। केतिरा जेको काफ़र हिन सां इस्लाम में अची विया,